डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक खिपरो लग मथोण दर्स में आला हज़रत पीर साईं पगारा छठ धणीअ जो उर्स मुबारक मल्हायो वियो। छठ धणी बादशाह जो मुल्क ऐं धरतीअ लाइ कयल ख़िदमतूं अणविसरंदड़ ऐं क़ाबिल तारीफ़ आहिनि। मौलवी हक नबी सिकंदरी तफ़सील मूजिब खिपरो लग हर साल जी हिन साल भी हुबुल वतनी सां सरशार सियासत में मशहूर आला पाए जे किरदार की हैसियत रखंदड़ किंग मेकर अजीम अगवान रूहानी रहबर मोहसिन मिलत पीर सैद शाह मर्दान शाह सानी छठ धणी सतों पीर पगारो की याद में बतारीख़ 14 जनवरी बरोज़ा आचर जे डी गोड़ फ़कीर हाजी अब्दुल खालिक दर्स लग डंग मोरी ऐं उर्स मुबारक मल्हायो वियो। उन मौके ते ख़ुसूसी ख़िताब मुफ्ती अलामा मौलवी हाफ़िज़ ग़ुलाम शबीर सिकंदरी ऐं अलामा मौलवी हक नबी सिकंदरी ख़िताब कंदे ऐं फरमायो त पीर सैद शाह मर्दान शाह सानी छठ धणीअ जो मुल्क ऐं धरतीअ लाइ कयल ख़िदमतूं अणविसरंदड़ ऐं क़ाबिल तारीफ़ आहिनि। सतो पीर पगारे छठ धणी गादी बहाल थियण खां पोइ हुर्जमायत खे मुंज़िम ऐं मज़बूत कयो ऐं मुल्क जी अवाम लाइ छपर छाम थी रहिया। नात ख़्वाननि ख़ूबसूरत आवाज़ में नातूं ऐं मनक़बतूं पढ़ियूं। उन मौके ते हाजी अब्दुल खालिक दर्स, फ़कीर जमाल मंगरियो, हाजी सोनारो दर्स, हाजी जियन दर्स, सोराब खान दर्स, हाजी फ़तेह मोहम्मद हाले पोटो, हाजी आलम मंगरियो, मोहम्मद जुम्मन दर्स, इमदाद अली दर्स, उस्ताद फ़तेह मोहम्मद मंगरियो, उस्ताद यूसुफ दर्स, मौलवी अहमद अली शेर सिकंदरी, मौलवी मोहम्मद हसन हिंगोरजो सिकंदरी, मौलवी हाफिज़ अली नवाज कुंभर सिकंदरी, अब्दुल रशीद दर्स, अब्दुल गफूर मंगरियो, मोहम्मद इब्राहिम दर्स, याकूब हिंगोरजो, जमालुद्दीन समू, दिलबहार नकरच, उस्ताद दोदो दर्स, उस्ताद अब्दुल हकीम दर्स, अब्दुल रज़ाक दर्स, मोहम्मद उस्मान दर्स, मोहम्मद खान दर्स समेत हुर्जमायत अक़ीदतमंदन इलाके वासिन वॾी तादाद में शिरकत कई। आख़िर में दुआ खां पोइ लंगर तक़सीम कयो वियो।